रमज़ानुल मुबारक जे बाबरकत महीने जी शुरुआत थींदे ई घरनि अंदरि मुख़्तलिफ़ खाधनि जी तयारी शुरू थी वेंदी आहे। अहिड़ी रीति नवाबशाह जे फ़नीअ खे बि पिणु ख़ासि अहमियत हासिलु आहे। रमज़ानुल मुबारक जे पाक महीने में सहरी वक़्त दस्तरख़्वान ते सजायल खाधनि सां गॾु मज़ेदार फ़नी न हुजे त दस्तरख़्वान अधूरो रहंदो आहे। फ़नी ख़रीद करण लाइ आयल माण्हुनि जो चवणो हुयो त सहरी वक़्तु फ़नी खाइण सां सॼो ॾींहुं बिना कंहिं तकलीफ़ जे गुज़री वेंदो आहे। अदा फेनियूं वठण आयो आहियां मां। फेनी नालो आहे हिन जो। इहो सुबुह जो सहरी जे टाइम ते न हिनखे खीर में विझी ठाहे हिनखे खाइबो आहे त सॼो ॾींहुं पेट थधो रहंदो आहे, प्यास न लॻंदी आहे। ऐं तमामु ॿियनि दुकानदारनि खां ई 12 महीने हिकिड़ो दफ़ो ई रुॻो सेवियूं ठाहींदो आहे। ख़ासियत इन में हीअ आहे कि माण्हू मिठी शइ आहे, सुठी शइ आहे, माण्हू अचे था हिन जे लाइ। पंजाब जी शइ आहे, हिन जे लाइ तमामु ई ढिघ ठाहींदा आहिनि हिते, जेको हली वेंदी आहे सभु। शहरी जे माण्हू इन टाइम खाईंदा आहिनि कि थधी शइ, हल्की ग़िज़ा आहे, माना थधी। हीअ न आहे कि जेको हूंदी आहे पेट में गड़बड़ हूंदी आहे, उहा न आहे। जॾहिं त फ़ैनी तयारु कंदड़ कारीगरनि जो चवणु आहे त फ़नी ख़ासि तौर ते रमज़ानुल मुबारक जे महीने में ख़ासि गिह, खीर, मैदे सां तयारु कई वेंदी आहे। हिनखे अटो ठाहींदा आहियूं, अटे खां पोइ पेड़ो ठहियल आहे हुनजे साम्हूं आहे, पोइ हिनखे कटे जा ॾंडा ठाहींदा आहियूं। हिनखे छिके छिके पोइ सन्हियूं सन्हियूं तारां कंदा आहियूं। हिन जूं तारां करे पोइ पेड़ा ठाहींदा आहियूं, पोइ जेको आहे गिह में तलाई छींदा आहिनि। फ़ाइदे खाइण जी चीज़ आहे, सौगात आहे, नेमत अल्लाह ताला जी। सही है। फेनी है, फेनी है, साल में एक दफ़ा आता है, महीने में पूरा साल का एक तोहफा ही है। इसको माशाल्लाह साफ़ सुथरा करके बनाते हैं, रोज़ेदारों के लिए बेहतरीन चीज़ बनाते हैं, साफ़ सुथरी करके उनकी खिदमत के लिए। जॾहिं त रहमतुनि ऐं बरकतुनि वारे महीने रमज़ानुल मुबारक में फ़ैनीअ सां दस्तरख़्वान जी रौनक में इज़ाफ़ो थी वेंदो आहे। कैमरामैन रफ़ाक़त आराई सां गॾु ज़ुल्फ़कार ख़ासकेली, सिंध TV न्यूज़, नवाबशाह।